डरकी में मुबीन अगवा कयल नारी समीना मलिक जी बाज़ाबी एहतजाजी मुज़ाहिरो। 3 ॾींहं अॻु डरकी जे ॻोठ साजन मलिक में मुबीन अगवा कयल नारी समीना मलिक जी बाज़ाबी संदसि वारसनि पारां MP नादर अकमल लेगारी जी बंगोली अॾु एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। हुन मौके ते मुज़ाहिरीन जी अॻवानी कंदड़ रमज़ान मलिक, ज़ाहिद मलिक ऐं ॿियनि चयो त 3 ॾींहं गुज़र बावजूद पुलिस नारी खे बाज़ाब करण में नाकाम रही आहे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त अगवा थियल नारी खे बाज़ाब कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। एहतजाजी मुज़ाहिरे वारी हंधि डरकी पुलिस पहुची इंसाफ़ जी ख़ातिरी कराए एहतजाज ख़त्म करायो। मोटी था वञूं पर कोई इहो नथो ॿुधण वारो आहे। असां हाणे बि अपील इहा कंदासीं, बराए महिरबानी असांजो बाज़ू वापसि कयो वञे, असांजो ॿियो कुझु जहिड़ो असां ओसी तक वेठा आहियूं जेसि तक असांजो बाज़ू वापसि मसलो आहे गॾी वियो आहे। बराए महिरबानी असांजो जेसीं ताईं मसलो हल न थींदो असां हिते टेंट घुराए वेठा हूंदासीं पुर अमुन। असां MP जे घर जे ॿाहिरों एहतजाज करो था हिन जे जेका इंतज़ामिया करण था कोई आयो आहे? इंतज़ामिया में पारां इहो आयो आहे, छड़ो धिका मिलिया आहिनि, ॿियो कुझु न मिलियो आहे। इहे उहे उनजा नौकर आया आहिनि जेके असीं धिका ॾिना अथनि, बाक़ी का रहनुमाई न थी आहे। न वोट बि असां वोटर बि इन जा आहियूं, सरदार नादर अकमल जा वोटर हूं। बेशक असां वटि प्रोग्राम थियल आहिनि, वीडिया भरियल आहिनि, हर शइ इलेक्शन में असांजे पोलिंग खटियो अथनि, हर शइ कयो अथनि, देवाई गुल खान मां खटियो अथनि। जेकॾहिं लेगारी बिरादरी वटि हूंदी बि त असां इनशाला कुझु टाइम में कुझु ॾींहंनि में इनशाला वापसि कंदासीं। ऐं हर तरीक़े सां असां चऊं था पिया जहाज हिन वटि आहे या न आहे, उहो बि एक्सेप्ट कयूं था पिया। छोकिरो